शहदादकोट में पीपी शहीद भुट्टो जो ए सेक्शन पुलिस पारां चैन कारकुननि के खंभे गुम करण वारे अमल खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। शहदादकोट में पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां शहर के ए सेक्शन थाने की पुलिस खिलाफ शहीद भुट्टो के चैन कारकुननि साजिद बिरोई, फराज लिगारी, गफ़ार जोयो, अब्दुल वहीद बिरोई के गुजरल कुछ ॾींहं अॻु खां खंभे गुम करण वारे अमल खिलाफ मुनीर बिरोई, ज़ुल्फ़कार मक्सी, सिकंदर सुमरो, फैज़ बिरोई, मुश्ताक बिरोई ऐं ॿियनि जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड पार्टी जा झंडा खणी कोटूमुड चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई। उन मौके ते मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त शहर जे ए सेक्शन थाने की पुलिस कुछ ॾींहं अॻु बिना जवाज़ उमर शाह का चांहि पीअण बाद वापसी ते मोटरसाइकिलनि जा कागज़ चेक करण दौरान ॼाणायल कारकुननि के खंभे गुम करे छॾियो आहे, जेको मज़म्मत जोॻो अमल आहे। हिननि एसएसपी कंबर शहदादकोट समेत ॿियनि वसारनि खां मुतालबो कयो त पुलिस जी नाजाइज़ुनि जो नोटिस वठी गुम थियल कारकुननि खे आज़ादु करे पीपी शहीद भुट्टो जे कारकुननि पकड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे।